बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अवां जो मेज़बान जी.आर. सलमान। अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम अवामी मसाइल। अॼु असांजे स्टूडियो में शाहीन न्यूज़ स्टूडियो में अहमद ख़ान शहर मरकज़ी सीनियर नायब सदर गिरेवा सिंध जेको आहे असां वटि जेके से मौजूदु आहिनि, साईं खे असां वेलकम कयूं था, भलीकार कयूं था, दिलि जी गहराइनि सां साईं तव्हांखे ख़ुशि आमदीद तव्हांखे चऊं था। साईं पंहिंजे क़ीमती वक़्त मां सच पुछो टाइम कढी अॼु असांजे स्टूडियो में पहुचा आहिनि। अचो त अॼु असां साईं खां पुछूं था त आख़िर ही गिरेवा सिंध छो वजूद में आई, हिन जो मक़सदु छा आहे ऐं हिन जो शॉर्ट फॉर्म में बि जेको अगरि हिन जो लफ़्ज़ मेन त गिरेवा छा आहे ऐं इहा कॾहिं वजूद में जेका असां आई हुआसीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थैंक यू, वॾियूं महिरबानियूं साईं शाहीन सिंध न्यूज़ वारनि जूं ऐं ख़ुशूसी तौर ते साईं मोहतरम जी.आर. सलमान निज़ामणी साहिबु तव्हां अवामी मसाइल में असांखे दावत ॾिनी ऐं असीं पहुतासीं। गिरेवा सिंध जेका आहे असां इन जो फुल फॉर्म आहे गवर्नमेंट रिटायर्ड एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन। इन जो शॉर्ट फॉर्म आहे गिरेवा सिंध ऐं गिरेवा 16 अक्टूबर 2022 ते सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में हिन जो वजूद अमल में आयो। जीअं त सॼी दुनिया जे अंदरि अॼुकल्ह सीनियर सिटीज़न्स जा बि हुकूक जेके आहिनि उहे महफ़ूज़ आहिनि, पर पाकिस्तान जे अंदरि असां जेके रिटायर्ड मुलाज़िम आहियूं उन्हनि खे पंहिंजा हक़ बि नथा ॾिना वञनि। इन्हनि ज़रूरतुनि खे महसूसु कंदे गिरेवा सिंध जे नाले सां हिन तनज़ीम जो वजूद अमल में आयो ऐं उहा पंहिंजे रिटायर्ड मुलाज़िमनि जे लाइ ख़ुशूसी तौर ते सिंध गवर्नमेंट जा जेके 46 डिपार्टमेंट आहिनि, 46 डिपार्टमेंट, उन्हनि जा जेके बि रिटायर्ड मुलाज़िम आहिनि उन सभिनी जे इशूज़ खे फोकस कयो ऐं कमु करे पई। मतिलबु गिरेवा सिंध हिन वक़्तु जेको आहे सो इन इशूज़ ते कमु करे रही आहे, सिर्फ़ु उन्हनि रिटायर्ड मुलाज़िमनि ते। अच्छा, हिन वक़्तु गिरेवा वटि जेके आहिनि से रिटायर्ड मुलाज़िमनि जो अंग अखर, हा बिल्कुलु तक़रीबन अंग अखर छा आहिनि, केतिरा हूंदा? सही, असांखे फाइनेंस डिपार्टमेंट जे मुताबिक़ हिन वक़्तु सिंध जे अंदरि अॼु खां 2 साल अॻु में जेका फिगर मौजूदु हुई उहा हुई 5,08,000 मुलाज़िमनि जी, ऐं हिन वक़्तु नियर अबाउट 5.5 लख जे क़रीब रिटायर्ड मुलाज़िम आहिनि सिंध गवर्नमेंट जा जेके पेंशन। वॾी तादाद आहे, वॾो तादाद आहे साईं, वॾो तादाद आहे। पोइ छा इन्हनि खे छा था तव्हां सम्झो, इन्हनि खे पंहिंजो को राइट्स और बेनिफिट्स मिलनि पिया या? साईं ॾिसो, ही इन तनज़ीम जो वजूद ई इन जे करे आयो आहे त इन्हनि खे पंहिंजा राइट्स बि न पिया मिलनि। हा, बेनिफिट्स जेके आहिनि उहे त अञा परे जी ॻाल्हि आहे। बेनिफिट्स त गवर्नमेंट ॾियण जो सोचे बि कोन पई, पर असांखे पंहिंजा जेके राइट्स आहिनि उहे बि कोन पिया मिलनि। तव्हांखे तफ़सील माना जदोजहद तव्हांखे पंहिंजी करणी। हा, इन जे करे असीं तनज़ीम वजूद में आया आहियूं, उन प्लेटफॉर्म ते बाक़ाइदगी सां कमु बि करियूं पिया। जी नाज़रीन, असांजे हीउ प्रोग्राम तव्हां ॾिसी रहियो अवामी मसाइल ऐं हिन वक़्तु असां सां गॾु असांजे स्टूडियो में मौजूदु आहे अहमद ख़ान शहर मरकज़ी नायब सदर गिरेवा सिंध। अचो त हिन वक़्तु वठूं था हिकु मुख़्तसर ब्रेक ऐं वरी तव्हां सां मिलूं था ब्रेक खां पोइ। एजुकेशन के मसाइल, हेल्थ के मसाइल, समाजी मसाइल, आपके बुनियादी मसाइल, ये आपको सिर्फ देखने को मिलेंगे शाहीन टीवी न्यूज़। वेलकम टू बैक नाज़रीन। तव्हां दोस्तनि जो इंतहाई दिलि सां मां शुक्रगुज़ार आहियां। तव्हां असांजे ब्रेक में असां सां गॾु रहो था। असां हिकु नंढी साई खां पोइ वापसि मोटी आयासीं। असां सां गॾु असांजे स्टूडियो में मौजूदु आहे अहमद ख़ान शहर मरकज़ी सीनियर नायब सदर गिरेवा सिंध। नाज़रीन, यकीन ॼाणो त हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में अगरि इंसान कंहिं ॿिए जे लाइ पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे ऐं पूरे अंदरूनी सिंध जो दौरो करे कंहिं ॿिए जी भलाई जे लाइ पाण पतोड़े, उहे सच पुछो त हिन दौर में
तमामु घटि माण्हू उहे मिलनि था ऐं असल इबादत बि उहा ई आहे जेका इंसान ज़ात जी ख़िदमत लाइ कई वञे ऐं हिन शइ खे हिन ॻाल्हि खे उहे दोस्त महसूसु करे सघनि था जेके रिटायर्ड आहिनि जेके उहे हिन तकलीफ़ मां हिन अज़ियत मां हिन परेशानी मां जेके गुज़रनि था उन्हनि जी दाद रसी करण वारो कोई कोन हूंदो आहे न को पोइ MNA करण वारो न को MPA करण वारो न कोई ॿिया पॉलिटिकल माण्हू ॿुधण वारा आहिनि न ई इलाइक़े तर जा जेके मौज़ूज़ आहिनि पोइ उहे आसरा ज़रूरु ॾींदा पिया हूंदा पर उहे पछाड़ी जो रिटायर्ड मुलाज़िम कहिड़ी अज़ियत मां गुज़रे थो कहिड़ी तकलीफ़ मां गुज़रे थो हुनजे दर्द ऐं हुनजे उन की तकलीफ़ खे महसूसु अगरि गहराई सां अगरि केरु करे थो त सच पुछो त हुन ईअं सम्झो त उन हज जेतिरो सवाबु खटियो आहे ऐं उहो इंसान अफ़ज़ल इबादत जेका आहे इहा ई आहे इंसानियत जी ख़िदमत आहे उन में अहमद ख़ान शर मरकज़ी सीनियर नायब सदर गिरहवा सिंध ही बि यकीनन उन नेक अमल ऐं उन नेक कम ऐं नेक मिशन खे खणी निकितो आहे असांजी लाइ इन लाइ बि असां दुआ कयूं अलाह से इन खे हर मक़सद में पंहिंजो कामयाबु रखे साईं अहमद ख़ान शर साहिबु गिरहवा सिंध जिन इशूज़ ते कमु करे रही आहे सवाल इहो आहे छा मुल्क जे ॿियनि सूबनि खे मिलियल आहिनि जी साईं निज़ामणी साहिबु असुल में छा आहे त असांजा जेके मेन इशूज़ आहिनि उन में पहिरियों इशू ऐं वॾे में वॾो इशू आहे ग्रुप इंश्योरेंस ऐं ग्रुप इंश्योरेंस मुल्क जे ॿियनि हिसनि में कोर्टुनि बि ॾेई छॾियो आहे अदालत सॻोरनि बि अहकामात जारी करे छॾिया आहिनि उन्हनि सूबनि जे असेंबलियुनि बि बिल पास करे छॾिया जी रिसेंटली हाणे बि थिया हाणे बि वफ़ाक़ जेको आहे सो डिसंबर जे मुंहिंजे ख़्याल में 9 तारीख़ ते जेको बिल पास कयो वफ़ाक़ी मुलाज़िमनि जे मैन्युअल फंड ऐं ग्रुप इंश्योरेंस जे लाइ कयो सूबाई लाइ बि आहे इहो वफ़ाक़ जे लाइ हुयो ऐं जेके अॻु में सूबाई जेके आहिनि बलोचिस्तान असेंबली ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली गिलगित बुल्तिस्तान असेंबली ऐं आज़ाद कश्मीर जी असेंबलियूं ऑलरेडी बिल पास करे ऐं उहे जारी करे छॾिया अथऊं ऐं जेको माण्हू रिटायर थिए थो उनखे उन वक़्तु ॾिनो वञे थो पर हिते सिंध में इहा जेको आहे सो असां सां सिंध जे रिटायर्ड मुलाज़िमनि सां बेअखियाई आहे ऐं माटेली माह वारो सलूक आहे जो मुल्क जे हिकिड़नि हिसनि में मिले पियो हा उहो हिते न पियो मिले ईअं थियणु न खपे ईअं थियणु न घुरिजे साईं बिल्कुलु अच्छा सर छा गिरहवा सिंध अॼु ताईं पंहिंजो पैगाम हुकूमत सिंध या मजाज़ अख़्तियारनि ताईं पहुचाइण में पंहिंजो को किरदारु अदा कयो आहे हा बिल्कुलु साईं निज़ाम साहिबु असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 16 अक्टूबर 2022 खां पोइ असां मेगा इवेंट जंहिंखे चयो वञे असां 2-3 दफ़ा रेड ज़ोन में दाख़िल थियासीं प्रेस क्लब में धरणनि खां पोइ ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध उन ते पंहिंजूं कमेटियूं मुक़ररु कयूं फिनांस डिपार्टमेंट वारनि जूं कमेटियूं मुक़ररु थियूं उन्हनि खे असां फाइल बि ॾिनासीं ऐं फाइल वरिता बि आहिनि पर लॻे ईअं पियो जीअं लॉलीपॉप ॾिनो वेंदो आहे जीअं रिझायो वञे कंहिंखे पर असीं नथा महसूसु करियूं त गवर्नमेंट ऑफ सिंध असांजे हिननि मसइलनि ते को बाक़ाइदगी सां ध्यानु ॾिए या ॾेई रही हुजे सो हिन वक़्तु बि फिनांस सेक्रेटरी साहिब जे टेबल ते असांजा फाइल पिया आहिनि ऐं नोटिफिकेशन असांखे कंहिं बि शइ जो हता की मेडिकल जेको आहे कार्ड उहो त असांजो राइट आहे पूरी दुनिया जे अंदरि सीनियर सिटीज़न खे ॾिनो पियो वञे ख़ुदि हिन पाकिस्तान जे हुकूमत में इमरान ख़ान जे दौर में ख़ैबर पख्तूनख्वा में मुलाज़िमनि खे ॾिनो वियो पर असां ते को बि ध्यानु न पियो धरियो वञे त पीपल्स पार्टी गवर्नमेंट आहे पीपल्स पार्टी गवर्नमेंट अलाए छाजे करे इहे असांजा जेके अक्सरियती रिटायर मुलाज़िम आहिनि उहे वोटर बि इन्हनि जा आहिनि ऐं जॾहिं त इन्हनि जे मसइलनि ते बि ध्यानु नथो धरियो वञे इन जो मतिलबु बात इहा त रिटायर मुलाज़िमनि सां हिकिड़ी सही सिधी हिकिड़ी नाइंसाफ़ी बिल्कुलु सही नाइंसाफ़ी सही जी त हाणे जीअं तव्हांखे ख़बर आहे त हीअ मौजूदा हुकूमत जो वक़्तु पूरो बि थियण वारो आहे ऐं सिंध में हाणे निगरान सेटअप जेको अचे पियो ऐं नओं निगरान सेटअप बि अची रहियो आहे छा तव्हां हिन जे लाइ कहिड़ी हिकमत अमली तव्हां जोड़ी हूंदी का यकीन हा बिल्कुलु साईं असां जेको आहे सो रिसेंटली हाणे पोयनि ॾींहंनि में पंजाब हुकूमत जेका बजट पेश कई उन में बि 17.5% जीअं सिंध हुकूमत पेंशननि लाइ जेको इज़ाफ़े जो ऐलान कयो तीअं पंजाब बि कयो पर पंजाब जा जेके रिटायर्ड मुलाज़िम आहिनि उन्हनि 1 ऐं 2 जो इज़हार कंदे यकजहतीअ सां पंहिंजा धरना लॻाया ऐं उन्हनि पंहिंजो मुतालबा मंज़ूर कराया ऐं निगरान हुकूमत उन्हनि खे बि हाज़ुर सर्विस वारनि जेतिरी बजट में इज़ाफ़ो करे ॾिनो आहे यानी 35% ऐं असांजी बि हिकमत अमली इहा आहे असांजी पहिरियों त इहा आहे त निगरान सेटअप में असांजी पूरी उमेदु आहे त इनशाअल्लाह अलज़ी उहे अहिड़ा असांजा हमदर्द माण्हू हूंदा जेके इंसानियत जो दर्द रखंदड़ हूंदा
ऐं जेके सिंध जे अवाम सां मुहबत रखंदड़ हूंदा हू हक़ीक़ी मसइलनि खे ॿुधण वारा हूंदा, तंहिंजे करे सिंध जे रिटायर्ड मुलाज़िमनि खे उहो ख़ुसूसी तौर ते ॿुधंदा। ऐं असां बि हिकमत अमली ठाहे छॾी आहे त जेकॾहिं असांखे न ॿुधो वियो, असांजा राइट्स उन ते ध्यानु न धरियो वियो, त असीं बि पंजाब अवाम जे तिर्ज़े अमल ते असां जिदोजहद खे तेज़ कंदासीं ऐं असां वरी जेको आहे सो उते रेड ज़ोन में वञी करे ऐं उन्हनि जे अॻियां वेंदासीं। मक़सदु के हिकमत अमली ठाही आहे, पॉलिसी ठाही आहे, मतिलबु अॻिते जे लाइ तव्हां एहतजाज बि पंहिंजो राइट हक़ तव्हां एहतजाज बि पंहिंजो कंदो पंहिंजे हक़ जे लाइ, अगरि तव्हांखे नथो मिले त जी, अगरि नथो मिले त असांजा पॉलिसी तयारु करे छॾी आहे त असांखे छा करिणो आहे, अॻियों असांजो लाइ अमल कहिड़ो हूंदो। नई हुकूमत जेका ईंदी हू चवंदी असां त आया आहियूं आज़ी तौर जे लाइ, असां वटि त कुझु बि कोन्हे। असां सर हुकूमत आहे न, उहो आइन ऐं कानून उनखे जॾहिं कुर्सीअ ते वेहारे थो त उन्हनि जो कमु आहे त पंहिंजे आइन ऐं कानून जे दायरे में रही करे हर हिकु अवाम जो हक़ जो ख़्यालु रखनि ऐं अहिड़े ई अंदाज़ सां उहे साॻा आर्टिकल्स जेके बिल असेंबलियुनि बिल पास कया आहिनि उहे बि असां फाइलनि में जमा करे ऐं सिंध गवर्नमेंट जे फिनांस डिपार्टमेंट जे सेक्रेटरी साहिबान वटि रखिया आहिनि, उन्हनि खे मद्देनज़र रखी करे। ऐं पंजाब हुकूमत जो मिसाल पेश आहे त उहा निगरान हुकूमत आहे, उहा मैन्युफैक्चर सां गॾोगॾु ऐं इंफ्रास्ट्रक्चर सां गॾोगॾु अवाम जे मसइलनि ते बि ध्यानु धरे ऐं असांजे मसइलनि खे बि हल करे। वॾी महिरबानी। महिरबानी सर। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कहीं कहीं माण्हू मंझि अचे बू बहार जी। नाज़रीन, ही असांजो प्यारो दोस्त अहमद ख़ान शहर मरकज़ी सीनियर नायब सदर ग्रेवा सिंध, जेको हिकु रिटायर्ड मुलाज़िमनि जे हिकु उन्हनि जी जदोजहद जो जेको ॾीओ खणी अॻिते निकितो आहे ऐं पंहिंजे इन मंज़िल मक़सूद ते ज़रूरु पहुचंदो। पूरे सिंध में इन्हनि पंहिंजी तनज़ीम साज़ी कई आहे ऐं इन्हनि जो अज़म इहो आहे त जेके असांजा रिटायर्ड मुलाज़िमीन उन्हनि जे हक़ न मिलण ताईं, आख़िरी साह घड़ी ताईं बि असां उन्हनि सां गॾु हूंदासीं ऐं इन जदोजहद में असां कॾहिं बि पोइ ते न हटंदासीं। अॻे बि असां रेड ज़ोन बि क्रॉस करे दाख़िल थियासीं ऐं वक़्त ते अगरि असांजा पंहिंजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त असां पंहिंजो क़ानूनी ऐं जमहूरी हक़ इस्तेमालु कंदे असां पंहिंजो एहतजाजी हक़ जेको आहे असां पंहिंजो उहो बि लाइ अमल तयारु करे वरितो आहे। नाज़रीन, त वधीक तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं ईंदड़ प्रोग्राम अवामी मसाइल ताईं कैमरामैन मसूर सां गॾु GR सलमान निज़ामानी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू, वरी महिरबानी।